पैगामे रमज़ान। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्यतुहन नफ्सुल मुत्मइन्नह इरजिई इला रब्बिकी रादियतम मरदियतन फदखुली फी इबादी वदखुली जन्नती। सदक़ल्लाहुल अलिय्युल अज़ीम। नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला खातिमिल अंबिया वल मुरसलीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सिंध टीवी जा नाज़रीन, अभी प्रोग्राम ॾिसी रहिया आहियो सहरी जी नशरियात जो पैगाम रमज़ान। आऊं आहियां अवां जो मेज़बान अबुल हसन मोहम्मद अब्दुल ख़ालिक़ क़ादरी। अवां सभिनी जी ख़िदमत में अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि ताला व बरकातुहू। नाज़रीन, अॼु 29 रोज़ो, 29 रोज़े जी सहरी पुरकैफ़ लम्हात, पर न ॼाण अॼु चंड थी बि सघे थो। 29 इम्कान आहे, न त 30 थी वियो त वाह वाह थी वेंदो, त सुभाणे वरी हाज़िर थींदासीं 30 रोज़े जे लाइ। जे 29 थी आहे त पोइ हीअ असांजो आख़िरी प्रोग्राम हूंदो। सो असां अवां सां जुड़ियल रहिया, न ॼाण ईंदड़ साल कंहिंजी ज़िंदगी वफ़ा करे कंहिंजी न करे। सो असांजे कंहिं बि लफ़्ज़ मां, मुंहिंजे या मुंहिंजे कंहिं दोस्त जे मां अव्हांखे का ॻाल्हि न वणी हुजे त उनजी पेशगी माज़रत चाहियां थो। मे बी आख़िरी प्रोग्राम हुजे, पर अॼु असां पंहिंजे इन प्रोग्राम में, छो त हक़ीक़त इहा आहे त जेकॾहिं चंड थी वियो त सुभाणे ईद थींदी, त पोइ ईद में ग़रीब मिसकीन, हक़ीक़त ॿुधायां त ईद थींदी आहे ॿिनि जी। हिकु त नंढड़ा ॿारड़ा, हूअं त ईद हर को कंदो आहे, हर कंहिंखे करण बि घुरिजे। हीअ अल्लाह ताला जी शुक्राने जी नेमत जे शुक्राने जी ॾिहाड़े जे हिसाब सां बहितरीनु नेमत आहे अल्लाह जी। मगर हिकु त जेको मज़ो आहे, लुत्फ़ आहे, उहो आहे ॿारड़नि जी ईद में। वरी उन खां पोइ ॿियो मज़ो आहे हक़ीक़तनि जेको ईद खे इंजॉय करे थो न, उहो ग़रीब करे थो। ईद उनजे लाइ छो त अमीर जे लाइ त रोज़ ईद आहे, सहूलतूं मौजूदु आहिनि घर में, कारोबार जे हिसाब सां गाॾियूं लग्ज़री आहिनि, कारोबार या ऑफिसिस। ग़रीब मिसकीन जी ज़िंदगी में ईद जो ॾींहुं वॾी अहमियत थो रखे पियो। साल में 2 ईदूं, उन जो इंतज़ारु करे थो वीचारो। जेकॾहिं कंहिंखे कपिड़ा सही मिली विया, खाधो सही मिली वियो, लिबास मिली वियो, जूता सही मिली विया, ॾाढो ख़ुशि थिए थो। पोइ उनजी ईद जेका आहे न, वाक़ई लॻंदो आहे त यार ईद कई आहे। मगर अमीर वीचारो छा चवां, मालदार त मालदार हूंदो आहे, उहो जॾहिं चाहींदो जहिड़ी ड्रेस वठंदो, जॾहिं चाहींदो जहिड़ो जूतो वठंदो, जॾहिं चाहींदो। सो उन ग़रीब, इस्लाम छा थो चाहे? इस्लाम चए थो त ग़रीबनि खे बि पंहिंजी ईद में शामिलु करियो। सो ग़रीबनि खे पंहिंजी ईद में कीअं शामिलु कंदव? सदक़ा फ़ितर, जंहिंखे असां आम तौर ते फ़ितरानो बि चवंदा आहियूं। अॼु असांजो टॉपिक फ़ितरानो आहे, त मालदार पैसे वारा तव्हां ग़रीबनि खे ॾियो। हाणे के वरी मालदार छा कंदा आहिनि, त उहो नंढड़े ते वञी, बाबा घटि में घटि कहिड़ो आहे, असीं कणिक या उनजे अटे जो जेको आहे उनजी मिक़दार वारो घटि में, बाबा तव्हां अमीर आहियो, तव्हां त किशमिश जो फ़ितरानो ॾियो। किशमिश जो फ़ितरानो अलॻि आहे, जव जो फ़ितरानो अलॻि आहे, खारकुनि जो फ़ितरानो अलॻि आहे। त तव्हां मतिलबु
जेकी क़ीमती शइ आहे उनजो ॾियो ताकी ग़रीब जो भलो थिए। बाक़ी तव्हां चवंदा से शरीयत छा थी चए पई, ॿियनि जे मामले में शरीयत, पंहिंजे मामले में रिआयत, ॿियनि जे मामले में जज थी वञो, पंहिंजे मामले में वकील थी वञो, त इहो सुठो न आहे। हिकु कराई हुजे, बल्कि ईअं थियो न, करीम रब जॾहिं तव्हांखे ॾिठो आहे तव्हांजी कहिड़ी क्वालिटी आहे, हुन जॾहिं ॾिनो आहे तव्हांजी क्वालिटी ॾिसी ॾिनो अथई, न पंहिंजे कर्म सां ॾिनो अथई। तव्हां बि ग़रीबनि ते जॾहिं मदद कयो त उहो अहिड़ी कयो जो करीम रब जा बाना थी ॾेखारियो। उहो जॾहिं कर्म कंदो आहे त ॾिसंदो न आहे। तव्हां बि ग़रीबनि खे अहिड़ी मदद कयो जो दुआऊं मिलंदियूं न, तव्हांजी ईद बि ईद थी वेंदी इंशाअल्लाह। सो अॼो किन टॉपिक ते ॻाल्हाइण जे लाइ असांजा हिकु बहितरीन आलिम दीन जंहिंजो ताल्लुक़ बलोचिस्तान जे शहर सिब्बीअ सां आहे। जी हा, तव्हां सम्झी विया हूंदो, 2 भेरा अॻे तशरीफ़ वठी चुका आहिनि, हीअ 4 भेरो साईं जन जी असांजे हिन प्रोग्राम में हाज़िरी थी आहे। मुंहिंजो रूह सुखन, मुंहिंजो मोहतरम बहितरीन आलिम दीन मुफ्ती ज़फ़रुल्लाह तारिक़ी साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि साहब ख़ुशि आहियो? अल्लाह तबीयत सही, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे। परे खां तशरीफ़ वठी अची करे प्रोग्राम में शिरकत करियो था, असीं अव्हां जा थोराए था, अल्लाह पाक अव्हांखे इन जो जज़ाए ख़ैर था फ़रमाए। ऐं असांखे रोज़ानो तिलावत क़ुरान पाक सां असांजी दिलनि खे मुनवर कंदा रहिया। जे अॼु आख़िरी प्रोग्राम आहे त पोइ अॼु ई साईं जन सां मोकलणी कंदासीं, पर हूअं त क़ुरान आहे, जॾहिं ॿुधो त मज़ो ई मज़ो ईंदो आहे। सो अॼु जेका आयत पढ़ी थो, या तुहन नफ़्सुल मुतमइन्ना, आय हाय ए मुतमइन नफ़्स मुतमइन्ना, अल्लाह जी इबादत जी तरफ़ अचो, जन्नत में दाख़िल थी वञो। अल्लाह 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 पाक असांखे इहा सआदत नसीब फरमाए। फैसल महमूद वलाइच कारी साहब, आपका शुक्रिया, आप तशरीफ़ लाए, पूरे रमज़ान में आपने हमें साथ दिया, अल्लाह आपकी हाज़िरी को क़बूल फरमाए। ऐं असांजे इन प्रोग्राम में जिन सुठनि सनाख़ाननि शिरकत कई आहे, असांजे कराची जा बहितरीन मशहूर सनाख़ान आहिनि हाफ़िज़ अज़ीम रहमानी साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जनाब खैरियत से? अल्हम्दुलिल्लाह माशाअल्लाह, अल्लाह आपको खुश रखे, आप तशरीफ़ लाए, आपका बेहद शुक्रिया। इन्हनि सां गॾु राना अब्दुल बासित सोहरवर्दी, अस्सलाम वालेकुम। सोहरवर्दी साहब खैरियत से? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह आपको खुश रखे, आप तशरीफ़ लाए, आपका शुक्रिया। सो नाज़रीन, असांजी रिवायत रही आहे मुसलसल सहरी जा जेके बि पैगाम रमज़ान जा प्रोग्राम थिया, असां तिलावत खां पोइ जेको इंट्रोडक्शन थींदो आहे, मौज़ू ते ॻाल्हाइण खां पोइ असां हिकदमि नात ॿुधंदा आहियूं। असांजे प्रोग्राम जी शुरूआति तिलावत क़ुरान सां ऐं क़ुरान खां पोइ नात शरीफ़ सां थींदी आहे। सो आउं गुज़ारिश कंदुसि हाफ़िज़ अज़ीम रहमानी साहब खे त हू असांखे नात सरवर कौनैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइनि ऐं असांजे दिलनि खे मुनवर कनि। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबि सय्यिदिना मौलाना मुहम्मद मअदिल जुदी वल करम। हमदे भाई ताला की चंद अशार पेश करता हूँ। तेरी शान गम वालो, तेरी शान अमन वालो, अल्लाह जल्ला जलालुहु, अल्लाह जल्ला जलालुहु। तेरे नाम, तेरे नाम, तेरे नाम पर मेरे खुदा, मेरा दिल फिदा, मेरी जान फिदा, मेरी रूहों की है ये गिज़ा। तेरा नाम लब पे रहे सदा, तेरा नाम लब पे रहे सदा। जो तेरी रज़ा मेरी आरज़ू, जो तेरी रज़ा मेरी आरज़ू, अल्लाह जल्ला जलालुहु, अल्लाह जल्ला जलालुहु। और जो हिसाब रोज़े हिसाब
सवाल हो ना जवाब हो, ना सवाल हो ना जवाब हो, बस मैं रहूं हुजूर के रूबरू। अल्लाह जल्ला जलालुहु, अल्लाह जल्ला जलालुहु, तेरी शान अमन वालो, तेरी शान अमन वालो, अल्लाह जल्ला जलालुहु। माशाल्लाह हाफिज़ अज़ीम रहमानी साहब आपने अच्छा कलाम पेश किया, अल्लाह पाक अपनी बारगाह में कबूल फरमाए। सो नाज़रीन असां जेको आहे सो सदक़ाए फ़ितर जे मौज़ू ते अल्लामा साहब सां मुफ़्ती साहब सां ॻाल्हाईंदासूं। सो अल्लामा साहब सदक़ाए फ़ितर छा आहे, इन जी शरई इस्तिलाह ऐं तारीफ़ बयानु फ़रमायो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन, अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सदका फ़ितर जे जियां लफ़्ज़ सां ई ज़ाहिर आहे, सदकाए फ़ितर, सदका माना को बि अहिड़ी शइ जेको अल्लाह जी रज़ा जे लाइ आदमी कंहिंखे बग़ैर ग़र्ज़ और बग़ैर तलब जे कंहिंजे हवाले करे थो, उनखे सदको चवनि था। फ़ितर छो जो इंसां फ़ितर, फ़ितरानो, ईद उल फ़ितर इन शयुनि ताल्लुक़ आहे त अल्लाह तबारक व तआला हिकु इस्लामी कानून में ज़बरदस्त निज़ाम बणायो आहे जो ईदां जेकियूं अचनि थियूं, चाहे ईद उल अज़हा आहे या ईद उल फ़ितर आहे, ॿिन्हिनि में अल्लाह तबारक व तआला ग़रीबनि जे लाइ असबाब पैदा फ़रमाया आहिनि। वाह। ईद उल फ़ितर अचे थी त मुसलमाननि ते फ़ितराइणो लाज़िम थिए थो, उन जे ज़रिए जेको ग़रीब आहे, मिसकीन आहे और ईद जा अख़राजात उहो पूरो नथो करे सघे, शरीयत इस्लामिया जेका साहिब निसाब माण्हू आहिनि उन ते लाज़िम कयो आहे जो पंहिंजे घर जे अफ़राद जो सदका फ़ितर अहिड़े माण्हुनि खे ॾियनि जेका ज़रूरतमंद ऐं हाजतमंद आहिनि, ताकी जंहिंजी ईद जे ईद जा मसारिफ़ और ईद जा अख़राजात पूरा नथा थी सघनि, उन जे लाइ उनखे इमदाद मिली वञे। त इहे जेको आहे हिकु ग़रीब जी और जेको साहिब निसाब न आहे और पंहिंजी ज़रूरियात पूरी नथो करे सघे, उन जे लाइ शरीयत इस्लामिया हिकु तोहफ़ो मुक़ररु कयो आहे ताकी उनजी इमदाद थी वञे और उहे बि चङे तरीक़े सां थी वेंदी वज़ाहत। हाणे सदक़ाए फ़ितर सवाल आहे मुंहिंजो त सदक़ाए फ़ितर कंहिं ते वाजिबु थिए थो, उनजो जवाबु तव्हां खां ब्रेक ते वञूं था, असां उन खां पोइ तव्हां खां जवाबु वठंदासूं। सो ब्रेक आहे, इन खां पोइ इंशाअल्लाह सदक़ाए फ़ितर कंहिं ते वाजिबु थिए थो, छा हर मुस्लमान ते आहे, इन ते बाद में। नाज़रीन हींअर वक़्तु थियो आहे हिकु नंढड़े कमर्शियल ब्रेक जो, केॾांहुं न वञिजो, ॾिसंदा रहो सिंध टीवी। मोस्ट वेलकम नाज़रीन, माशाअल्लाह सहरी जा मज़ा वठी रहिया आहियो ऐं गुफ़्तगू ॿुधी रहिया आहियो, ॾाढो मज़ो पियो अचे। काश रमज़ान ते बीजी वञे, छो त नबी करीम अलैहिस्सलाम जा हदीस मुबारक आहे त जेकॾहिं मुंहिंजी उम्मत खे ख़बर पइजी वञे त रमज़ान में छा आहे त हू ख़्वाहिश कंदी त काश सॼो साल रमज़ान हुजे। एॾो अल्लाह पाक रमज़ान खे नवाज़ियो आहे, पर असांजे हथ में न आहे, न असांजे हथ में सिज आहे, न रातियूं आहिनि, न ॾींहं आहे। सिजो भरंदो रहे थो, लहंदो रहे थो, रातियूं गुज़रनि थियूं, ॾींहं गुज़रंदा, न ॼाण असांजी ज़िंदगी जी गाॾी किथे अचे, उनखे ब्रेक लॻे। सो हर वक़्तु असांखे घुरिजे त असां पंहिंजी मौत, क़बर या आख़िरत खे नज़र में रखूं, ताकी असां अहिड़ो कमु न करियूं जो ख़ुदा जी बारगाह में जॾहिं हाज़िर थियूं त लजी हुजूं, शर्मसार हुजूं। अल्लाह जी बारगाह में सुर्ख़ रूह, फ़ारसी में सुर्ख़ ॻाढ़े खे चइबो आहे, रूह यानी चहिरो। असां अल्लाह जी बारगाह में जॾहिं हाज़िर थियूं त असां सुर्ख़ रूह हुजूं, असांजो चहिरो ख़ुशि हुजे ऐं काश असां अल्लाह खे राज़ी करण में कामयाबु थी वञूं। छो त हदीस शरीफ़ में आहे त नबी करीम अलैहिस्सलाम जन मिंबर रसूल ते क़दम रखियो, फरमायो आमीन, ॿिए ते रखियूं क़दम आमीन, टे ते रखियूं क़दम आमीन।
अर्ज़ कयो या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां ख़िलाफ़ मामूल ये रमज़ान शरीफ़ में त आप कदम मिंबर रसूल ते कदम रखिया आमीन 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 इरशाद फरमायो त मूं जॾहिं मिंबर रसूल ते कदम रखियो मिंबर ते त जिब्रील अमीन दुआ घुरी ते अल्लाह जेको नबी करीम अलैहिस्सलाम जिन जो नालो मुबारक ॿुधे ऐं दुरूद न पढ़े मार पवे उन ते हलाक थी वञे उहो त मां चयो आमीन। ऐं जॾहिं मूं ॿियो कदम रखियो त जिब्रील दुआ कई त जेको रमज़ान शरीफ़ माणे यानी हासिल करे ऐं उन में पाण खे बख़्शराए न नेकियूं करे अल्लाह खे राज़ी करे बख़्शराए न उन ते बि अल्लाह जी मार पवे हलाकत हुजे मूं चयो आमीन। ऐं टियों जेको पीउ ऐं माउ खे पोढ़ाइप जी हालत में ॾिसे ऐं उन जी ख़िदमत न करे ऐं अल्लाह खे राज़ी न करे सघे उन ते बि अल्लाह जी मार पवे हलाकत हुजे हलाक थिए उहो मूं चयो आमीन। त रमज़ान मिले ऐं बख़्शिश न कराए सघे बददुआ जिब्रील अमीन जी आमीन रसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी यकीनन उहो महरूम आहे जेको रमज़ान में इबादत न करे सघियो रोज़ा न रखी सघियो जानवरनि जीअं सॼे रमज़ान में चरंदो रहियो जानवर आहे न उनखे अकुल न आहे उन ते शरीयत न आहे तूं कहिड़ो जानवर हो तो रोज़ा न रखिया तूं इबादत न करे सघे पछताईंदे क़ब्र में लथे ख़ुदा जी बारगाह में वई ऐं जनाब रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिब्रील जी बददुआ ते आमीन चयो आहे त सोचण जे लाइ खोड़ सारो मवाद आहे। अचो ब्रेक ते वञण खां अॻु में मूं हिकु सवाल कयो मुफ़्ती साहिब खां मुफ़्ती साहिब उन सवाल जी तरफ़ अचूं सदका ए फ़ितर कंहिं ते वाजिबु आहे केरु ॾे छा हर मुस्लमान ॾे लेकिन हर ॾे त वठे केरु आमतौर ते हिकिड़ी ॻाल्हि मशहूरु आहे सभिनी खे ॾियणो आहे जीअं रोज़ो रखियो न त रोज़ो क़बूल न थींदो आहे सभिनी खे ॾियणो आहे मूं चयो त जॾहिं सभिनी खे ॾियणो आहे पोइ वठिणो कंहिंखे आहे पोइ वठे केरु हिक ॿिए खे ॾियो छा भला को खाधो त न आहे जो तव्हां मूंखे ॾियो मां तव्हांखे ॾियां कंहिं ते वाजिबु थिए थो। बिल्कुलु शरीयत इस्लामिया सदका फ़ितर जे लाइ शर्त रखी आहे जो हर मुसलमान जी तव्हां फरमाया जो हर मुसलमान त सदका फ़ितर ॾियणु लाज़िम न हुन ते शरीयत जो कानून आहे हर उहो मुसलमान जेको मुसलमान और उहो साहिब निसाब हुजे आज़ादु हुजे इन मुसलमान ते सदका फ़ितर ॾियणु लाज़िम आहे पंहिंजो साहिब निसाब साहिब निसाब इहो आहे जो जीअं ज़कात जे लाइ हिकु निसाब मुक़ररु आहे 7.5 तोला सोना और 52.5 तोला चांदी यानी या त फ़क़ति सोना त 7.5 तोला हुजे जी हाँ उन खां घटि आहे त साहिब निसाब न साहिब आहे निसाब यानी उन वटि ॿियो कुझु बि न हुजे उन सूरत में जीअं औरत हूंदी आहे ॾाज में हुनखे सोन मिलियो आहे ॿियो कुझु बि कोन्हे कुझु बि न आहे या जेकॾहिं 7.5 तोला सोन त न आहे 1-2 तोला आहे मगर कुझु चांदी बि आहे चांदी ॿियो को माल बि आहे रक़म जी त पोइ उहो 52.5 तोला चांदी जी रक़म जो हिसाबु लॻाईंदो पोइ सोन जो न लॻंदो जी हा ठीकु आहे। हाणे 52.5 तोला चांदी जी रक़म जंहिं वटि हुजे उन ते साल ऐं उहा बि पंहिंजी ज़रूरियात रोज़मर्रा ज़रूरियात खां हाजत असलीअ खां आज़ादु हुजे ऐं उन ते को कर्ज़ बि न हुजे ठीकु कर्ज़ बि अदा करण खां पोइ हाजत असलीअ खां अलावा जेको माल आहे उहो एतिरो हुजे जो 52.5 तोला चांदी जी रक़म जेतिरो पोइ उहो खणी कहिड़ी बि सूरत में आहे हाणे उनखे साल गुज़रे जिते साल पूरो थियो उते थी वई ज़कात फ़र्ज़ छा सदका फ़ितर जे लाइ बि साल गुज़रणु शर्त आहे न सदका फ़ितर जे लाइ साल गुज़रणु शर्त न आहे साल जी शर्त सिर्फ़ु ज़कात जे लाइ आहे और सदका फ़ितर जे लाइ मौजूदा उन वक़्तु आदमी सां मौजूदु हुजे भरिया उनखे 1 महीनो थियो आहे उन ते सदका फ़ितर लाज़िम अची वेंदो और सदका फ़ितर जेको आहे या ॿुधायो जो ग़रीब जी इमदाद आहे त इन में इहो आहे जो आदमी वठण वारो ऐं ॾियण वारो वठण वारो तव्हां वाज़े करे छॾियो त साहिब निसाब हुजे ॾिजे कंहिंखे मसारिफ़ केरु केरु आहिनि कंहिंखे ॾेई सघिजे थो पियो पंहिंजी माउ खे ॾेई सघे थो पीउ कुराड़ो हुनखे ॾेई सघे थो भाउ खे ॾेई सघे थो भेण खे कंहिंखे ॾेई सघे थो थोरो वज़ाहत करियो ईअं न हुजे जो असां माउ खे ॾियूं पीउ खे ॾियूं थिए ई कोन असल ईअं आहे जो जेको ज़कात आहे ज़कात जेका मसारिफ़ क़ुरान पाक बयानु कया आहिनि उहे ई मसारिफ़ सदका फ़ितर जा बि आहिनि और ज़कात जे मसारिफ़ में कयो आहे पंहिंजे उसूल माना मथां वारा वालिदैन ठीकु और फ्रू माना पंहिंजी औलाद यानी अम्मा अबो जी हाँ नानो नानी ॾाॾो ॾाॾी इहे थी विया उसूल जी हाँ फरो में धीउ पुटु पोटा पोटियूं औलाद ॾोहिटा ॾोहिटियूं बिल्कुलु यानी पंहिंजी औलाद मूं इन्हनि खे न ॾियणो इन खां बाद जेको आहे पोइ भाइरनि खे भेनरुनि खे उहे उसूल फ्रू में शामिल न आहिनि इन्हनि खे ॾेई सघो था या लाज़मी आहे त पहिरीं इन्हनि खे ई ॾियो हा इहो बि आहे जो सदका को बि ॾिए आदमी में पहिरें पंहिंजे क़रीबी आदमियुनि खे जेका अज़ीज़ क़रीब आहिनि हाजतमंद आहिनि त उन्हनि खे आदमी पहिरियों रखे अगरि उहे सारा थी वञनि था ज़रूरतमंद आहिनि हाजतमंद आहिनि उहे कंप्लीट थी वञनि था उन्हनि खां बाद अगरि आदमी ॾियणु चाहे थो पोइ ॾिसे भई
उनजे पड़ोस में क़रीब आस पास केरु आदमी जेको मुहताज ज़रूरतमंद आहे उन खां बाद पोइ पंहिंजे पाड़े खे पंहिंजे आस पास वारनि खे ॾिए उन खां बाद पोइ अॻिते उहो ॾिसे जो भई किथे ज़रूरत आहे त चवण जो मक़सदु इहो जो पहिरें जेको आहे अज़ीज़ क़रीब उन खां बाद पंहिंजो महलो पड़ोस उन खां बाद पोइ अॻिते आदमी ट्रांसफर करे सघे थो। अच्छा कुझु माण्हुनि जी ख़्वाहिश हूंदी आहे त मां सदका फ़ितर ईअं ॾियां जो माण्हुनि खे ख़बर पए जी त मां अमीर आहियां मां एतिरा ॾियां थो फ़ोटो निकिरनि साफ़ी अचनि या शइ छा इस्लाम इन शइ जी इजाज़त आहे त नेकी जेका कजे त उहा सभु खे ॾेखारिजे या लिकाए करे सदको ॾियणु कीअं इन जे लाइ इस्लाम छा थो चवे? असांजो उसूल बयानु थियलु आहे इन हवाले सां जो सदको जो ॾे हदीस चए थी हिकु हथ सां ॾे त ॿिए हथ खे ख़बर न पए सदको ॾिनो आहे और इन खां अलावा जेको ॾेखारणु आहे त उन में ॿ टे शयूं अचनि थियूं। हिकु त अचे थो रिया ॾेखाव ठीकु आहे त रिया जे लाइ त उहो फरमान आयो जी भई रिया शिरक असगर नंढो असगर जी हा यानी हूअं नेकी कजे अल्लाह जी ख़ातिर जी हा ही थी कई वञे कंहिं गैरुल्लाह जे लाइ इंसान खे ॾेखारण इंसान खे ख़ुशि करण जे लाइ त ज़ाहिर आहे उहो अलाह त न आहे त इहो शिरक असगर थियो यानी अल्लाह जी ख़ातिर जेका ही बि इबादत हुई हिकिड़ी जी हा बिल्कुलु इहा अल्लाह जी ख़ातिर करणु खपे आहे माण्हुनि जे लाइ करे थो पियो त इहो बि शिरक मगर शिरक असगर यानी नंढो शिरक आहे अल्लाहु अकबर। और ॿी सूरत आहे तरग़ीब हिकु आदमी ॾिए थो बेगार मूं ॾियां थो मूंखे ॾिसी करे ॿिया आदमी बि ॾींदा ऐं इहा तज़लील बि आहे जेको ग़रीब मिसकीन खे उन इश्तिहारनि में फ़ोटोज़ में वीडियोज़ में उन्हनि खे ज़लील करण जो फ़ोटो ॾेखारण ते उन वीचारे जी इज़त ख़राबु करणु पूरी दुनिया जे सामने तव्हांखे जेकॾहिं एतिरो ई शौक़ु आहे पंहिंजो नालो चमकाइण जो त ॿिया कमु खोलो ग़रीबनि खे ज़लील न कयो कंहिंजी इज़त ख़राबु न कयो रियाकारी सां इन सां अदा थी वेंदो या अदा त फ़र्ज़ अदा थी वेंदो लेकिन इहा उहो गुनाहगार थींदो आहे नेकी न मिलंदी उनखे गुनाहगार थींदो ज़ाया थी वेंदो अलबत्ता बल्कि क़यामत वारे ॾींहुं हदीस शरीफ़ में आहे त जेको माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ नेकी करे थो अल्लाह तबारक व ताला उन खां पुछंदो तो नेकी कई चवंदो हा मां कई अल्लाह ताला फरमाईंदो उनजो अजर उन खां वठि जंहिंजे करे तो नेकी कई बिल्कुलु हीउ चवे सुठो आहे हीउ चवे सुठो आहे हू चवे वाह जो नेक माण्हू आहे हू चवे उन्हनि खां वञी करे वठि अर्ज़ु कंदो मौला उहो पाण अॼु फाथल आहिनि पोइ तूं उन्हनि जे लाइ छो कई जेके पाण फाथल हूंदा मुंहिंजे लाइ छो न कई बिल्कुलु सो नेकी जेका कजे अल्लाह जी रज़ा जे लाइ अल्लाह जी रज़ा आहे। हदीस पाक रिवायत मुंहिंजे ज़हन में अचे वई त अल्लाह तबारक व ताला जॾहिं सभ खां पहिरीं धरती पैदा कई त लुॾणु लॻी धरती लुॾणु लॻी अल्लाह ताला जो लुॾण खे बंदि करण जे लाइ पहाड़ पैदा कया पहाड़ पैदा कयईं त ज़मीन जो जुंबिश जेका आहे लुॾणु बंदि थी वियो त फ़रिश्तनि चयो त पहाड़ एॾा मज़बूत आहिनि एॾा ताक़तवर आहिनि जो ज़मीन खां बि ताक़तवर आहिनि अल्लाह तबारक ताला लोह पैदा कयो जंहिं पहाड़नि खे बि चीरे विधो ॾारे विधो त फ़रिश्ता चवणु लॻा त यार लोह वॾो ताक़तवर आहे जो इन पहाड़ खे बि चीरे छॾियो अल्लाह तबारक ताला बाहि पैदा कई जंहिं लोह खे बि ॻारे छॾियो पाणी करे छॾियो फ़रिश्ता चवणु लॻा बाहि वधीक ताक़तवर आहे जंहिं लोह खे बि ॻारे छॾियो अल्लाह ताला पाणीअ खे पैदा कयो पाणी बाहि जो वजूद ख़तमु करे छॾियो फ़रिश्ता सोचणु लॻा त यार पाणी वधीक ताक़तवर आहे जीअं बाहि खे ख़तमु करे छॾियो अल्लाह तबारक ताला हवा खे पैदा कयो जीअं पाणी जो वजूद ख़तमु करे छॾियो उनखे उॾाए छॾियईं फ़रिश्ता हिक ॿिए सां अटकी पिया पाणी ताक़तवर आहे त हिन खां न आहे पहाड़ ताक़तवर आहे हुन खां न आहे हवा ताक़तवर आहे पाणी जे लाइ हवा जो बाहि सां इहे हिक ॿिए सां कहिड़ी शइ ताक़तवर आहे अल्लाह ताला जी बारगाह में अर्ज़ु कयूं रब ताला फरमायो त सभ खां वधीक ताक़तवर उहो बानो आहे जेको हिकु हथ सां मुंहिंजी राह में सदको ॾे यानी ख़ैरात ॾे उनजे ॿिए हथ खे ख़बर न पवे इहो इन पहाड़नि खां लोह खां बाहि खां पाणी खां हवा खां इहो वधीक ताक़तवर आहे हौसलो घुरिजे थो वॾो हौसलो वॾी दिलि घुरिजे थी ताक़त घुरिजे थी अल्लाह जी राह में ॾियो हिन हथ सां ॾियो हिन हथ खे ख़बर न पवे मतिलबु हथ खे छा ख़बर पवंदी मतिलबु इहो आहे त कंहिंखे बि ख़बर न पए तव्हां नेकी कई तव्हां अल्लाह जी राह में ख़र्च कयो हा कुझु नेकियूं अहिड़ियूं आहिनि जेके ज़ाहिर करणियूं आहिनि जीअं तव्हांखे क़ुर्बानी जो जानवर आहे इनखे तव्हां लिकाए त नथा सघो नमाज़ आहे जमात सां पढ़णी आहे उहा तव्हां अकेले वञी करे पढ़ंदो त इहा तव्हांखे गुनाह थींदो जेका 5 वक़्त बा जमात नमाज़ आहे जंहिं ते वाजिब आहे उनखे जमात सां पढ़णु लाज़मी आहे कुझु बि ॾाढ़ी शरीफ़ आहे नेकी आहे तव्हांखे ज़ाहिरी रखणी आहे इहा दिलि में न रखणी आहे तव्हां दिलि में ॾिसो न ॾाढ़ी दिलि में आहे दिलि में ॾाढ़ी आहे त पोइ मानी
बि दिलि में खाईंदा कयो न, मानी खाइण महिल साम्हूं ॾाढ़ी रखण जी ॻाल्हि आहे, साईं बुज़ुर्ग आहे वॾो पोतल आहे, पर ॾाढ़ी अंदर में अथसि, ज़ाहिर न अथसि। ज़ाहिरी शरीयत जेको मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलाम जो ग़ुलामी इख़्तियार करण लाइ तयारु न आहे, मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलाम जे दुश्मन जी पैरवी थो करे, तूं चए थो साईं बुज़ुर्ग आहे पर दिलि में ॾाढ़ी अथसि, तव्हां छॾे ॾियो हिन ॻाल्हि खे, ॾाढ़ी त न आहे, छा ते आहे? हाँ सर बिल्कुल कूड़ ते आहे, ठगी ते आहे, बहतान ते आहे, कुफर में आहे, शिरक में आहे, छा में आहे? इस्लाम में आहे। साईं ॾाढ़ी में न आहे, ॾाढ़ी में दीन आहे, दीन में ॾाढ़ी त आहे, सुभान अल्लाह। दाढ़ी में दीन न आहे, दीन में ॾाढ़ी त आहे। तव्हां रखो, नेकी कयो, नेकियुनि जी तरफ़ अचो, सिधा सिधा थी वञो, अल्लाह ताला जी दीन जी तरफ़ अचो ऐं साफ़ अचो, सुहिणे तरीक़े सां अचो। नाज़रीन, गुफ़्तगू थोरो अॼु मूं सख़्तु कई आहे, उनजी तव्हांखां माज़रत चाहियां थो, पर हक़ीक़त आहे या न आहे उहो तव्हांखां फीडबैक मां वठंदुसि आख़िर में, असांजे यूट्यूब चैनल ते तव्हां ॿुधाइजो असांखे। पर हींअर वक़्तु थियो आहे हिकिड़ो ब्रेक जो, ऐं नंढड़ी साही आहे, केॾांहुं न वञिजो, ॾिसंदा रहो सिंध टीवी। मोस्ट वेलकम नाज़रीन, हिकु भेरो वरी भलीकार, अल्लाह पाक अव्हांखे शादो आबाद रखे, अव्हां जूं सहरियूं अल्लाह पाक पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए, अव्हां जूं इबादतूं, अव्हां जो उथणु, रोज़नि जी तयारी करणु, अव्हां जो मुसल्ला विछाइणु, तिलावत करणु, ज़िक्र करणु ऐं मोहब्बत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में झूमी झूमी दिलि सां दुरूद पढ़णु, मदीने वारे साईं जी बारगाह में अल्लाह पाक क़बूल फरमाए। अव्हां जो हीउ उथणु, अव्हां जा मुसला, अव्हां जे लाइ जूतियूं। हिकु रिवायत पेश करियां त रमज़ान शरीफ़ में जॾहिं इंसानु बिस्तरे खां उथंदो आहे, उन जो बिस्तरो दुआ कंदो आहे, मुंहिंजा अल्लाह हिन ते रहम कर, हिन खे आबाद कर। जॾहिं उथंदो जुती पाईंदो आहे, जुतियुनि जे लाइ दुआ कंदी आहे, मुंहिंजा अल्लाह मूंखे पाए करे मस्जिद जी तरफ़ वियो, इबादत जी तरफ़ वियो, हिन खे आबाद। जुती तव्हांजी सम्झंदा आहियो न, जुती दुआ कंदी आहे, हदीस शरीफ़ में आहे। तव्हां जंहिं मुसले ते नमाज़ पढ़ंदा आहियो, मुसलो जंहिं जॻह ते नमाज़ पढ़ंदा आहियो, उहा जॻह तव्हांजे लाइ दुआऊं कंदी आहे। तव्हांजो लिबास तव्हांजे लाइ दुआ कंदो आहे, मूंखे पाए करे नेकी कई। नेकी कंदा वञो, दरो दीवार गवाह थींदा, सच ॻाल्हाईंदा वञो, दुरूद पढ़ो, ज़िक्र कयो। तव्हां त पहाड़नि खे बि गवाह कयो, पहाड़ जे साम्हूं वञो, उते पढ़ंदा कयो अल्लाह ला इलाहा इल्ला अफ़ज़ल ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, पूरो कलमो पढ़ी, दुरूद पढ़ी, गवाह कयो। ए पहाड़ गवाह रहिजो, बरोज़ हशर ॿुधाइजो त मां मुस्लमान हुयुमि, मां कलमो पढ़ियो, मां दुरूद पढ़ियो। दरो दीवार गवाहियूं ॾियनि तव्हां जूं, तव्हां रंगजी वेंदो, टेकजी। पर चवंदा न साईं, अॻिजे त पा न त मणनि खे मोट। ओ मुंहिंजा साईं, तूं पा ॾींदे त अॻिबो न, जॾहिं तूं पा बि न ॾींदे अॻिबो छा? मणनि खे मोट त पोइ जी ॻाल्हि आहे, तूं पा ॾे त सही न, ॾींदे करीम जी करम नवाज़ी ते उमेद रख त क़बूल कंदो, वॾो करीम आहे। अचूं पंहिंजे मौज़ू जी तरफ़। ज़कात जेकॾहिं कुझु माण्हू ईअं असां वटि हिकिड़ो रिवाज़ थी वियो आहे, पोइ टोला ठाहे हिकिड़ा मख़सूस तबिक़ो आहे हिकिड़ो, जिन पंहिंजो धंधो बणायो आहे, उहे निकिरी था पवनि मैदान ते। बिल्कुलु तव्हांजे दर ते आया, हुनजे दर ते आया, हुनजे दर ते आया, 10-10 ॼणा, 20-20 ॼणा। ऐं इहा ई शइ असां पंहिंजे अखियुनि सां वीडियोज़ में ॾिठी आहे, दुकाननि ते खणी वञी करे विकिणनि था पिया, हे विकिणो एतिरो वठो। हाणे उहो जेको सफ़ेद पोश हुयो, उहो वीचारो हथु फैलाइण खां शर्मसार पियो थिए। ऐं हीअ टोला ठाहे करे वञी करे सॼी ज़कात, सॼा फितरा वसूल करे आया। माण्हुनि बि ॾिनो यार, जेके अचनि था उनखे ॾियो। इहो बहितर आहे या पाण सफ़ेद पोश ॻोल्हे करे उन्हनि जे घरनि ताईं वञी करे पहुचाइजे, उहो बहितर आहे? सी बिल्कुलु, तव्हां बि सम्झो था अल्हम्दुलिल्लाह, असांजा तक़रीबन जेका पढ़ियल लिखिया आदमी सम्झनि था, जो जेका इहे पेशावर भिकारी जेके चवनि, फ़क़ीर चऊं था, पेनू सवाल, इन जो सवाल जो मक़सदु इहो हूंदो आहे जो भई इहो घर घर वञी करे और हर घर बिलख़ुसूस रमज़ान जे महीने में सदक़े फ़ितर जे लाइ और ईद उल अज़हा जे मौक़े ते गोश्त जे लाइ इहे घुमनि था। त इन जो मक़सदु पंहिंजी ज़रूरत पूरी करणु न आहे, बल्कि जमा करणु आहे। और हे सवाल जेको आहे इन जो सवाल बेजा हूंदो आहे, और हक़ीक़त इहा जेको वाक़ई ज़रूरत जो सवाल करणो मुराद इन जो पिनण जी ग़लति हूंदो आहे, ग़लति शरन जी इजाज़त न आहे, न बिल्कुलु न, ॾे त न सर, इहा ॻाल्हि रिवायत में ईंदो आहे जो अगरि हिकु आदमी आहे उहो बेजा सवाल करे थो, यानी कि उन सवाल करण जे लाइ बेजा सवाल में मुराद मुफ़्ती साहिब जी पंहिंजे इलाइक़े जे हिसाब सां बोलियो, बेजा सवाल मुराद इहा आहे त जंहिंखे शरीयत इजाज़त नथी ॾे कंहिंखां कुझु घुरण जी, ऐं उहो कंहिंखां कुझु घुरे थो, यानी ॿियनि लफ़्ज़नि में जीअं पेनू पेशावर शहर में निकिरंदा, हिकु दुकान ते वेंदा, हिकु दुकान ते वेंदा, जेको न ॾींदो चिंबड़ी पवंदा, ॾे ज़ोरी ज़ोरी, माण्हू बेज़ार थी करे ॾेई छॾींदा आहिनि। इन खे शरई इस्तिलाह में साईं जेको लफ़्ज़ इस्तेमालु था कनि, बेजा सवाल मां मुराद उहो माण्हू जेको मुस्तहिक न आहे, धंधो करे छॾियो अथई, उन जे लाइ साईं फरमाईंदा बेजा सवाल। जी
त हदीस मुबारका में आहे अहिड़ो आदमी क़यामत जॾहिं ईंदो त उनजे चहिरे ते गोश्त न हूंदो, अल्लाह हुनजे लाइ वईद आहे और अलाह जी तरफ़ां सख़्ती इहा हे जेके माण्हू चवंदासीं न धंधो आहे पिनणु, इहो धंधो न बल्कि क़यामत और ॾींहुं सज़ा जे तौर ते उनजे चहिरे जो गोश्त छणी वेंदो, रुगो हॾो बाक़ी हूंदो, बिल्कुलु इहो पिनण जे करे। पिनण जे करे त हर आदमी सम्झे थो इहे नाजाइज़ पिननि था और जेको हक़ीक़ी ग़रीब आहिनि या मिसकीन आहिनि उन्हनि जी उहा आदत घुरण जी हूंदी न आहे, जो पंहिंजी ज़मीर उनखे हिन शइ ते सफ़ेद पोश जेके आहिनि वीचारा घुरंदा न आहिनि, भली बुख ते हुजनि ॾुख ते हुजनि, हो जे सोना मेरे दुख विच राज़ी ते में सुख न चुल्हे पावां, पोइ उहे अलाह जेकॾहिं उनखे जहिड़ी हालत में रखे थो उनमें राज़ी रहनि था, केॾो न भलो हुजे जो वञी उनजो दर खड़काए। भला इहो चवणु ज़रूरी आहे त हीअ ज़कात थो वठो, ज़रूरी वाज़े न आहे, या वाज़े सदको करणु वठो। ज़रूरी न आहे। छा आदमी गिफ्ट चए, तोहफ़ो चए उनजे लाइ, उनखे ईअं चवे साईं तव्हां लाइ तोहफ़ो आहे, तोहफ़ो त बि ज़कात अदा थी वेंदी, बिल्कुलु थी त बि वेंदी। सदका फितर थी उन्हनि वेंदो, ते या ज़रूर आहे उनखे वाज़े एहसास ज़रूरी ॾियारणु न न हीअ उनजे वटि लाइ ख़ैरात थी, ज़रूरी न आहे, हीअ वठी महसूसु सदको कंदा थी। उहे महसूसु कंदा, अहिड़े हिसाब सां ज़रूरी न आहे उनखे सिर्फ़ु हदिया तोहफ़ो चए करे उनखे ॿुधाए छॾे भई हदियो आहे तोहफ़ो तव्हांजी तरफ़ हे तव्हां लाइ तोहफ़ो जी आहे, हा बिल्कुलु केॾो न मज़ो अचे जो तव्हांजो बछड़ो बि ईद जे लाइ सुठा कपिड़ा पाए, तव्हांजो पाड़ेसी ग़रीब आहे, तव्हांजे भाउ जी औलाद आहे, भेण जी औलाद आहे, मिसकिन ग़रीब आहे, उनजो पुटु बि जोड़ो पाए, तव्हां खणी न पातो उहो खणी पाए, जी हा बिल्कुलु त उनजी जेकी टेस्ट आहे न हर शइ जो, तव्हां बिरयानी बि खाओ था, तव्हां पराठो बि खाओ था, चांहि बि पीओ था, हर टेस्ट आहे, इहो टेस्ट बि वठी ॾिसो न, कंहिं ग़रीब खे कपिड़ो पारायो, पोइ उन जी जेकी चहिरे ते ख़ुशी आहे उनखे ॾिसो महसूसु कयो ऐं सोचो त मां बानो थी करे बाने खे ॾिनो आहे, मुंहिंजो रब मूंखे केतिरो ॾींदो, बिल्कुलु मां ॾिनो आहे पंहिंजी औकात मुताबिक़, रब ॾींदो पंहिंजी शान मुताबिक़, सुभान अल्लाह। तुंहिंजी औकात छा आहे, तूं पाण पेनो आहे, हक़ीक़त हू मस्जिद जे ॿाहिरां पिने थो, तूं अंदरि वञी पिने थो, सुभान तूं पाण पेनो तूं पाण अल्लाह। सवाली आहे, वाज़े करण खे ॾसणु ज़रूरी न आहे ताकी उहो अहसास कमतरी जो शिकार न थिए, उहो माना कंहिंखे ज़लील न कजे, हदियो तोहफ़ो मदद उहा कजे जंहिंसां मोहबतन। उनजी बि दिलि ख़ुशि हुजे। बिल्कुलु अच्छा सदका फितर सिर्फ़ु मर्द पंहिंजे तरफ़ां ॾे काफ़ी आहे या घरवारी जो बि ॾे या ॿारनि जो बि ॾे? ॻाल्हि सिर्फ़ु उहा अचे थी जो अगरि हिकु आदमी आहे उनजी कफ़ालत में औलाद बि आहे और घरवारी बि आहे, अगरि औलाद नंढी आहे और उहा साहिब निसाब न आहे त उहे चाहे न्याणियूं आहिनि या जा पुट आहिनि, या नंढी मुराद नाबालिग, जी हा उनजी उनखे जेको आहे सदका फितर ॾियणु लाज़िम आहे, उन मर्द खे जी हा पीउ खे। ठीकु जेको वारिस आहे, हा और अगरि औलाद आहे त नाबालिग आहे लेकिन उहा आहे साहिब निसाब, असां कदम थी वेंदो आदमी खे मालिक करे छॾंदो आहे, मिल्कियत में कुझु फिराए अची छॾी वेंदी तक़सीम थी वेंदी आहे, के मिल्कियत फिराइण जी मिलावट फिराइण जी। अगरि उहे साहिब निसाब आहिनि त पोइ उन्हनि जे माल मां साहिब निसाब मां मुराद उन वटि 52.5 तोला चांदी या उन जेतिरी रक़म जी मालियत जो मालिक थी चुको आहे पाण, हा त उनजे रक़म खां उनजी मालियत खां उनजो सदका फितर अदा कयो वेंदो। और अगरि उहो हिकु मिसाल जो जेको बाल हूंदो उहो मजनून यानी की उहो ज़हनी तौर ते दीवानो पागल हूंदो आहे यानी ज़हनी मरीज़ आहे, ज़हनी मरीज़ ख़बर न थी पए कंहिं शइ जी, और उहो पोलियो में वरितल आहे कंहिं बीमारी में, जंहिंजे करे उहो वीचारो जीअं हूंदा आहिनि कुझु कुझु घरनि में दीवाना ॿार हूंदा आहिनि, उनजो बि इहो ई आहे, अगरि उहो साहिब निसाब आहे त उनजे माल अच्छा मां उहो तोड़े जो बालिग थी वियो आहे बिल्कुलु त बि उहो नाबालिग जे ज़ुमरे में आहे, बिल्कुलु छो जो अक़ली ज़हनी तौर ते उहो माज़ूर आहे, आकिल न आहे मतिलबु उनजे लाइ बि उहो वालिद उनजो ज़कात अदा कंदो। और ॿी इहा आहे जो हिकु आदमी आहे उनजा ॿार आहिनि लेकिन उनजो वालिद साहब थी वियो आहे फौत, सही, और उनजी हाणे सरपरस्ती सदका फितर केरु उनजे ॾींदो उनजो? ॾाढो ॾींदो उनजो, ॾाढो, जी हा। और सूरत इहा ई बनंदी, अगरि उहे मालिक निसाब आहिनि त उन्हनि जे पंहिंजे माल खां, अगरि न आहिनि त उहो पंहिंजे माल खां बतौर सरपरस्त ते इन्हनि जी सदका फितर अदा कंदो। अच्छा घरवारी जो सदका फितर ॾियणु वाजिबु आहे? उहा इहा जो अगरि उहो साहिब मालिक निसाब आहे त पाण ॾींदी, अगरि न आहे त पोइ शौहर ॾे उनजी मर्ज़ी, अगरि चए अगरि उहो पाण ॾे उनजी मर्ज़ी उनजी इजाज़त आहे उनखे। साहिब निसाब न आहे जी हा त पोइ त उन ते आहे बि न, जी हा साहिब निसाब न त न आहे बिल्कुलु। साहिब निसाब औरत, अच्छा मर्द जो साहिब निसाब हुजणु काफ़ी न आहे पंहिंजी घरवारी जे लाइ या उनजो अलॻि सां साहिब मिल्कियत निसाब? मिल्कियत पंहिंजी मिल्कियत, यानी तोड़े जो उनजो मर्द साहिब निसाब आहे, जी हा उनजी घरवारी साहिब निसाब न आहे बिल्कुलु, त पोइ मर्द पंहिंजो सदका फितर अदा कंदो, जी हा औरत साहिब निसाब न आहे, एतिरी मालदार न आहे जी त हा। पोइ उन ते सदका फितर वाजिब बि न आहे। न आहे वाजिबु। सदका फितर जी मिक़दार केतिरी आहे, केतिरो ॾियणो आहे? असां किताबनि में जेको अल्फाज़ लिखिया वेंदा आहिनि अरबी ज़बान जे हिसाब सां सा निसफ़े सा वग़ैरह इहो थींदो आहे, लेकिन असांजे जेको फ़ुक़हा किताबनि जो तर्जुमो कयो आहे, मसाइल लिखिया आहिनि, उन्हनि चयो आहे बजाए वज़न जे, चाहे उहा कणिक या किशमिश आहे या खजूर छुआरा वग़ैरह, बजाए उनजे वज़न जे बहितर इहो आहे जो उनजी मालियत उहा
मोहताजनि खे यानी मिस्कीननि आसान खे लफ़्ज़नि में ॾिनी असांखे ॿुधायो त कणिक केतिरी हुजे या अटो कणिक जो केतिरो हुजे उन जी रक़म वञे। जी हा बिलफर्ज़ जेकॾहिं 100 रुपए में मां मिसाल थो ॾियां जी जी 100 रुपए में कणिक किलो आहे जी हा त बिल्कुलु पोइ घणी कणिक जी असां रक़म कढूं किलो जी 2 किलो ॿ किलो 2 किलो हुजे लॻभॻि 2 किलो रक़म जी जी हा। कणिक जी रक़म अञा थोरो ज़्यादा हुजे त बहितर आहे, घटि न हुजे मतिलबु इज़ा एहतियाती तौर चवनि था त ज़्यादा करे आदमी। ठीकु यानी लॻभॻि 2 किलो 2 किलो जी। कणिक या उन जे अटे जी रक़म घटि रक़म। में घटि जी। सदक़ा फितर आहे हिकु फ़र्द जो घटि में घटि आहे। घटि में घटि आहे किशमिश जो किशमिश जो बि उहो रक़म जेको क़ीमत बनंदी हूंदी उन हिसाब सां मतिलबु थी वेंदो। उहो तव्हां घटि में घटि एतिरो जी आहे हा। ऐं ईद खां अॻु में ॾिजे ईद खां अॻु में ॾिजे, जी ताकी हा। ग़रीब ग़ुरबो को कपिड़ो वठिणो आहे को बिल्कुलु। करिणो आहे मदद सो आहे। महिरबानी कजो नाज़रीन अवां ग़रीबनि ते ऐं पाण ग़रीब आहियो त इनशाला करीम आहे रब अॼु न सुभाणे रोज़ा रखिया अथव त ईद बि उहो कराईंदो जंहिं रोज़नि जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे इनशाला तबारक ताला। घबरायो न, रब जी करम नवाज़ी जा दरवाज़ा खोड़ खुलियल आहिनि छो त नबी करीम अलैहिस्सलाम ताजदार काइनात थी करे बि ग़ुरबत खे पसंदि कयो आहे। ग़ुरबत ऐब या महीनो न आहे, ग़रीबनि जा मक़ाम क़यामत वारे ॾींहुं ॾिसजो त पोइ छा थी अलाह पाक उनखे कहिड़ा इज़त ऐं मक़ाम ऐं शरफ़ अता फ़रमाए थो। घबरायो न, ज़िंदगी हीअं गुज़री वेंदी, को मसइलो ई न आहे। परेशान न थियो, ईद कजो पर ज़बरदस्त कजो, अहिड़ी ईद कजो जो अलाह बि राज़ी उनजो रसूल बि राज़ी। अहिड़ी ईद न कजो जंहिंसां शैतान राज़ी अलाह नाराज़ ऐं उनजो रसूल नाराज़। सो अॼोके प्रोग्राम जी पुॼाणे जो वक़्तु थी चुको आहे, अव्हां खे इजाज़त वठंदुमि। उहा साॻी गुज़ारिश त असांजे सिंध टीवी जो जेको यूट्यूब जो चैनल आहे सिंध टीवी HD इस्लामिक, इन में वञो, उनखे सब्सक्राइब कयो, लाइक करियो ऐं कमेंट्स ॾिजो असांजो अॼोको प्रोग्राम अव्हांखे कीअं लॻो। त अव्हांजी जेके फीडबैक हूंदो उन कमेंट्स हूंदा असांखे ख़ुशी थींदी त वाक़ई तव्हां ॾिठो ऐं कुझु लिखियो। सो इहा बि महिरबानी कजो ऐं जेकॾहिं अॼु आख़िरी रोज़ो हुयो त पोइ तव्हां खां मोकिलाणी इनशाअल्लाह अल्लाह तबारक ताला चाहियो त वरी मुलाक़ात थींदी इनशाअल्लाह। तेसीं ताईं मां पहिरीं त शुक्रिया अदा करियां मुफ्ती ज़फ़रुल्लाह साहब, तव्हां सिबी खां टाइम वठी आयो। फैसल मोहम्मद वड़ाई साहब, आपने पूरा टाइम दिया, हमें पूरा महीना तशरीफ़ लाए। ऐं असांजा मोहतरम हाफ़िज़ अज़ीम रहमानी साहब, आप तशरीफ़ लाए, आपका शुक्रिया। राना अब्दुल बासित सोरवर्दी साहब, आप तशरीफ़ लाए, आपका शुक्रिया। ऐं असांजी जेकी टीम हुई जंहिं सॼो प्रोग्राम कयो, असांजो प्रोग्राम मैनेजर हैदर साहब ऐं असांजा जेके मूंसां मुसलसल जेकी मुंहिंजी रहनुमाई कंदा रहिया, डायरेक्शन ॾींदा रहिया, तौफ़ीक़ साहब ऐं असांजो प्रोग्राम जंहिं बि डायरेक्शन कयो सभिनी टीम खे दुआउनि में यादि कजो। मोहम्मद यूसुफ सेवड़ो असांजो बहितरीनु एडिटर आहे, उनखे पंहिंजे दुआउनि में यादि कजो। ऐं मुंहिंजो सम्झो मुंहिंजो शहरवासी आहे, मुंहिंजो दोस्त, मुंहिंजो भाउ आहे सजाद अहमद। कैमरामैन जेके असांजा दोस्त आहिनि उन्हनि हथु ॿधी रहियो आहे, मूंखे नाला कोन था अचनि पिया, जेकॾहिं सभिनी खे पंहिंजे दुआउनि में यादि कजो। असां तव्हांजे लाइ कोशिशि कईसीं, यकीन कयो, का लालच न आहे, का लोभ न आहे। असां कोशिशि कईसीं तव्हांजे लाइ बहितरीन खां बहितरीनु मवाद पहुचायूं ऐं बहितरीनु तव्हांखे प्रोग्राम मुयसरु करियूं। पोइ बि आहियूं इंसान, उहो करीम आहे, असांजे ख़ताउनि खे माफ़ु कंदो। तव्हां बि करीम जा बाना आहियो, असांजे ख़ताउनि खे माफ़ु कजो। ऐं का ॻाल्हि सुठी लॻी हुजे त कमेंट्स में लिखिजो। अवां सभिनी जी महिरबानी। इजाज़त खां अॻु में बसि आख़िर में मौला गाज़ी अब्बास जी शान में कलाम पढ़ंदो असांजो नातख़्वान मोहतरम राना अब्दुल बासित सोरवर्दी साहब, मौला गाज़ी अब्बास की शान में। पंहिंजो सहारो गाज़िया गाज़िया ओ पंहिंजो सहारो गाज़िया। केॾो तूफ़ान हुजे, नफ़ो नुक़सान हुजे, केॾो तूफ़ान हुजे, नफ़ो नुक़सान हुजे, विर्द ज़बान ते जारिया ओ पंहिंजो सहारो गाज़िया गाज़िया ओ पंहिंजो सहारो गाज़िया। अली मौला जो एहसानी लाए छॾींदो परेशानी, हो अली मौला जो एहसानी लाए छॾींदो परेशानी। हैदर जो लाल आ वॾो लजपाल आ, हैदर जो लाल आ वॾो लजपाल आ, एही राज़ी रब राज़िया हो पंहिंजो सहारो गाज़िया गाज़िया हो पंहिंजो सहारो गाज़िया। ज़हरा जे बचन जो ग़ुलामा अंबिया कने ता सलामा ओ ज़हरा जे बचन जो ग़ुलामा
अंबिया कने ता सलामा नाले रसूल जे सदके बतूल जे नाले रसूल जे सदके बतूल जे मुश्किल सभिन जी तारिया हो पंहिंजो सहारो गाज़िया गाज़िया ओ पंहिंजो सहारो गाज़िया अली मौला जो एहसानी लाए छंदी दो परेशानी हाँ अली मौला जो एहसानी लाए छंदी दो परेशानी हैदर जो लालिया वड्डो लजपालिया हैदर जो लालिया वड्डो लजपालिया यही राजी रब राजिया हो पंहिंजो सहारो गाज़िया गाज़िया ओ पंहिंजो सहारो गाज़िया अल्लाह जी नेमतुम जो इनाम रमज़ान सलाम रमज़ान